नासिब वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त तालीम खां सवाइ को बि मुआशी तरक़ी नथो करे सघे। नौजवान पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहिनि। कराची में तक़रीब में ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो आहे त तालीम खे हथी वठाइण में निजी शोबे जो अहम किरदारु आहे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत तालीम खे मयारी बणाए सघिजे थो। सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत तालीम खे आम करण पहिरीं तरजीह समझे थी। तालीम जे हवाले सां मंसूबनि ते ख़ासि ध्यानु ॾिनो पियो वञे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त तालीम खां सवाइ को बि मुआशी तरक़ी नथो करे सघे। नौजवान पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहिनि। कराची में तक़रीब में ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो आहे त तालीम खे हथी वठण में निजी शोबे जो अहम किरदारु आहे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत तालीम खे मयारी बणाए सघिजे थो। सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत तालीम खे आम करण पहिरीं तरजीह समझे थी। तालीम जे हवाले सां मंसूबनि ते ख़ासि ध्यानु ॾिनो पियो वञे।